बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अस्सलाम वालेकुम नाज़रीन अमीर सिरायो दी फ्रंट पेज आओ हैं लैला निसार है मुसागत स्टूडियोज़ में मौजूद हैं सीनियर साफ़ी जीम जमाली साहब अस्सलाम वालेकुम एंड वेलकम टू द शो। नाज़रीन हिन वक्त मुल्क में नओं आइनी बहस जेको आहे वो शुरू थी चुको आहे, इस वजह से उन ते ॻाल्हाईंदासीं। पर जीअं काल्ह प्रोग्राम जी आख़िर में असां कुझु ॿियो चयो हुयोसीं, हिकु ख़बर जेकी आहे उन जे लाइ तव्हां सां असीं ॻाल्हि कई हुईसीं त अॼोके प्रोग्राम में शुरूआत जेकी आहे उन ॻाल्हि या उन शइ खां असीं कंदासीं। सो बहरहाल हिन वक़्तु जेको ही आइनी बहस शुरू थी चुको आहे, इहो शुरू थियो आहे जेको काल्ह सदर पाकिस्तान आरिफ अलवी साहब अनाउंस कयो अंडर सेक्शन 57 जे सब सेक्शन 1 तहत त इलेक्शन्स जेके आहिनि उन्हनि इलेक्शन्स जी तारीख़ ॾेई छॾी 9 अप्रैल KP ऐं पंजाब में जेके इलेक्शन्स थियण वञनि पिया। त छा आरिफ अलवी साहब जी जेके सदर पाकिस्तान आहिनि हुननि जेका इहा डेट ॾिनी आहे वाक़ई में इन्हनि ते अमल दरामद थियणु वञे पियो, छो त इन ते असां जेकी कानूनी राय बि ॾिसूं था त ॾाढी डिवाइडिड नज़र अचे पई। सो हिन ख़बर खे बि शामिल कंदासीं त छा थियणु वञे पियो, वाक़ई में हूअ ॾिठो वञे त इलेक्शन्स खे त वाक़ई में थियणु खपे, छो त मुसलसिल KP ऐं पंजाब में असीं ॾिसूं पिया त जेकी इलेक्शन जी डेट आहे उहा ताख़ीर जो शिकार थींदे नज़र अचे पई। हूअं ॾिठो वञे त गवर्नमेंट जेको आहे उहो गवर्नर जेको आहे उहो इन शइ खे ॾिसंदो आहे या इलेक्शन कमीशन, पर हिते पाकिस्तान जे सदर इहा डेट अनाउंस करे छॾी। सो अॼु इलेक्शन कमीशन जो मुशावरती इजलास पे थियो। सो शुरू जेकी ख़बर असां जंहिंखां कंदासीं जेका या असां ॻाल्हि चऊं त उहा तव्हांजी खां कंदासीं, उहा उन शइ ते जेको आहे सभ खां पहिरियों आउं जमाली साहब खे रिक्वेस्ट कंदसि त पंहिंजी उहा ॻाल्हि काल्ह वारी पूरी करे छॾनि त जेके सियासतदान आहिनि उहे आसाइशन में छो आहिनि, जेके असांजा मिनिस्टर्स हुजनि था उन्हनि जो पेट्रोल वग़ैरह सस्तो, ॾाढी सुठी ज़िंदगी लेविशिंग ज़िंदगी गुज़ारींदे नज़र अचनि था, पर ॿी पिक्चर जॾहिं असां आवाम जी ॾिसूं था त उहा ॾाढी जेको आहे मुंझायल नज़र अचे पई, गुरबत खां मारियल महांगाईअ खां ॾुतड़ियल नज़र अचे पई। त आख़िर ईअं छो आहे? छा इहो सवाल उथारणु वैलिड आहे अॼोके ख़ासि करे हिन महांगे दौर में? जमाली साहब इन ॻाल्हि खां इनखे पूरो करे वठो त काल्ह असां टाइम थोरो घटि बचियो हुयो, पर आवाम ॿुधी करे ज़रूरु उन्हनि खे थोड़ी घणी एटलीस्ट ख़ुशी त महसूस थी वेंदी त को त आहे जेको उन्हनि जी का ॻाल्हि करे थो। जी जमाली साहब ॾिसो, पाकिस्तान जी पॉलिटिक्स ऐं ब्यूरोक्रेसी जो जेको तरीक़ेकार आहे न उन में उन्हनि खे लेविश लाइफ जेको आहे तमामु घणी शुरू खां ॾिनी वई आहे। ऐं दुनिया में कॉन्सेप्ट इहो आहे त जॾहिं को ब्यूरोक्रेट आहे या को पॉलिटिशियन आहे त उनखे जेकॾहिं उनजी जेकी बि पघार जो उते रेशो रखियलु आहे उहा पघार ई उनजे लाइ सभु कुझु हूंदी आहे। हिते जेको आहे पघार जेको आहे उहा त हूंदी आहे, पघार खां अलावा जेको आहे बंगला ऐं हिकु गाॾी न 10 इहे जेके वज़ीर तव्हांखे नज़र अचनि था, जेकॾहिं हिकिड़े वज़ीर वटि सपोज़ 4 महकमा आहिनि सही त चइनी महकमनि में वरी सपोज़ 8 शोबा आहिनि त हर शोबे जी हिकिड़ी गाॾी उनजे घर ते हूंदी। उनजा जेके फैमिली मेंबर्स हूंदा, उनजा जेके नौकर चकर हूंदा, उनजा जेके मिट माइट हूंदा, उहे बि इहे सभु सरकारी गाॾियूं इस्तेमालु कंदा हूंदा। ऐं सभिनी जा फ्यूल यानी जेकॾहिं हिकिड़े मिनिस्टर वटि 4 मिनिस्ट्रियूं वरी 8 ऑटोनॉमस बॉडीज़ आहिनि, हर ऑटोनॉमस बॉडी खां 10-15 हज़ार लीटर जेको आहे पेट्रोल उन्हनि खे या रीइम्बर्स कयो वेंदो आहे या उनजा कार्ड ठहियल हूंदा आहिनि, उनजे थ्रू उन्हनि खे मिलंदो आहे। हाणे हिकिड़ो जेको आहे सब्जेक्ट, ॿियो सब्जेक्ट त उनखे जेके बंगला मिलियल हूंदा आहिनि उते हर वक़्तु पिया AC हलंदा, न उते को बिजली जो पुछाणो हूंदो, न गैस जो पुछाणो, अनलिमिटेड बिजली। उतां जी जेकी मेंटेनेंस आहे उन्हनि जे लाइ माली हूंदा, बावर्ची हूंदा, ड्राइवर हूंदा, चौकीदार हूंदा, गनमैन हूंदा, इहे सभु सरकार थी उनखे ॾिए। ॾिसो उहो प्रोटोकॉल अलॻि जमाली साहब, रोडनि रस्तनि वारो प्रोटोकॉल वरी अलॻि सां, उन्हनि जो फ्यूल मेंटेनेंस हर शइ लखे रुपए जा उन्हनि जा बिल हूंदा आहिनि बिजलियुनि जा, इहे बि गवर्नमेंट द्वारा पे कंदी आहे। लखे रुपए जी उन घरनि जी मेंटेनेंस हूंदी आहे। हाणे हिन पाकिस्तान जो जेकॾहिं असां जाइज़ो वठूं त कहिड़ो अहिड़ो वज़ीर, कहिड़ो अहिड़ो मुशीर, कहिड़ो अहिड़ो मोवन ख़ुसूसी या कहिड़ो अहिड़ो वॾो कामूरो आहे जंहिं वटि पंहिंजो घर कान्हे? सभिनी वटि पंहिंजा घर आहिनि, पर सरकारी छो जो मूं जीअं चयो त हर शइ उते फ्री आहे, बाबे जो माल सम्झी जेको आहे उहो यूज़ थींदो आहे। त अहिड़े तरीक़े सां जेको आहे असांजी रिक्वेस्ट आहे त इन लाइ ज़ाहिर कानून में तव्हांखे तरमीम करणी पवंदी त तव्हां पंहिंजे रूल्स खे मटायो त बाबा जेके बि वज़ीर आहिनि या मुशीर आहिनि, जेके ज़ाहिर आवाम वोट ॾेई अचनि था असेंबलियुनि में भले अची प्रिविलेजिस वठनि उनजा, पर को हिकिड़ो फिक्स कनि अमाउंट त टोटल सैलरी जेको आहे हाणे सपोज़ जेकॾहिं कंहिंजी 5 लख आहे त भले तव्हां 7 लख रुपया करे छॾियो, हिकिड़ो फिक्सिंग सिस्टम कयो ऐं हीअ सभु लेविश लाइफ बंदि कयो। सभु गाॾियूं कंहिं वटि बि सरकारी गाॾी न हुजणु घुरिजे, छो हुजणु घुरिजे, पंहिंजी प्राइवेट गाॾी में मूव कनि, उन्हनि खे पंहिंजी एतिरी पघार ॾिजे जो पंहिंजी मेंटेनेंस पाण कनि उन में। त तव्हां इहो ॾिसंदव त बिलियंस ऑफ रुपीज़ हर सूबे खे बची वेंदा।
हर सूबे जी ॻाल्हि थो कयूं, अच्छा ये रुगो सिर्फ़ पंहिंजे सिंध सूबे जी न, केॾी अहम ऐं वॾी ॻाल्हि आहे। एॾी बेदर्दी सां लुटनि था, चवंदा न लुटमार जो उहो बाज़ार हिते गरम थियल आहे जो हज़ारनि जी तादाद में सरकारी गाॾियूं आहिनि। मज़ेदार तव्हांखे आउं ॻाल्हि ॿुधायां, जाम सादिक जे दौर खां वठी हिन वक़्त ताईं जी आउं तव्हांखे जाइज़ो थो ॿुधायां त इहे जेके सरकारी गाॾियूं अञा बि जेके रिटायर थी विया आहिनि, जेके मिनिस्टर जेके हाणे सियासत में बि न आहिनि, अच्छा उन्हनि जे बि अञा ताईं इहे गाॾियूं घरनि में आहिनि, को वठण वारो कान्हे, छो जो गवर्नमेंट जो मुफ़्त जो माल हो, वाली वारिस कान्हे। 10 दफ़ा हिननि चयो त जंहिं वटि एक्स्ट्रा गाॾियूं, ऐं हर ऑफिसर हर वज़ीर वटि तव्हांखे 3 खां 5 गाॾियूं त मिनिमम आहे, यानी इहे त उन वटि हूंदियूं ॼणो उहो ई चवंदो न ॼणो उनजो ज़ाती उहो आहे, ऐं उन सभिनी जी मेंटेनेंस थींदी हूंदी। अहिड़े तरीक़े सां इहो ट्रिकल डाउन थींदो आहे। मां मथां जी ॻाल्हि थो कयां त हेठि खां वठी मथे जी ब्यूरोक्रेसी ऐं हेठि खां मथे जा पॉलिटिशियन, वरी उन्हनि जा जेके प्राइवेट सेक्रेटरी जेके अनऑथोराइज़ उन्हनि जा प्राइवेट सेक्रेटरी हूंदा, की PA हूंदा, की फलाणा हूंदा, की टेलीफोन ऑपरेटर हूंदा, उन्हनि खे बि सरकारी गाॾियूं। हाणे मसइलो इहो आहे त उन्हनि सभिनी जी वरी मेंटेनेंस, हाणे पघार घटि आहे, पर इहे जेके शयूं आहिनि इहे एतिरो बर्डन आहिनि बजट जे मथां, जेके असां नॉन एक्सपेंडिचर बजट चवंदा आहियूं, जो उनजो तव्हां अंदाज़ो नथा लॻाए सघो, ऐं कंहिं हिसाब किताब में न हूंदो आहे इहो, छो जो नॉन एक्सपेंडिचर आहे न, कंहिं में मुख़्तलिफ़ हेड अहिड़ा हूंदा आहिनि जेके आम माण्हू खे सम्झ में न ईंदा आहिनि, पोइ उन में रखी छॾिया। हिते जेको आहे हर महकमे जी आउं ॻाल्हि जो कयां, सिंध में 40-45 मुख़्तलिफ़ महकमा आहिनि, वरी अहिड़े तरीक़े सां ऑटोनॉमस बॉडीज़ आहिनि। जेकॾहिं तव्हां इहो नॉन एक्सपेंडिचर बजट ॾिसंदा हैरान थी वेंदा। सिंध जी जेकॾहिं तव्हां बजट बुक ई खणंदो त 5-7 अरब रुपया त तव्हांखे ईअं नज़र अची वेंदा जेके इन शयुनि जे लाइ हूंदा आहिनि। हाणे जेकॾहिं इन्हनि सभिनी शयुनि हिननि जे जीअं मां चयो त हुननि जो पंहिंजो घर हुजे, बिजली जा बिल छो जो भई तव्हां हिकिड़ी पघार फिक्स कई आहे न, भई कोई प्राइवेट कंपनी जी मिसाल त असां वठूं था त को करे थो त उनखे को छा उहो घर ॾियनि था, उनखे को बिजली जा बिल था ॾियनि, उनखे को उहो था ॾियनि, बुनियादी सहूलियतूं जेके पघार आहे उन्हनि खे पघार जेकॾहिं तव्हांखे वधाइणी आहे स्किल जे हिसाब सां त पघार भले वधाए छॾियो, को मसइलो न आहे। ज़ाहिर आहे महांगाई जो दौर आहे, पघार सुठी हुजणु घुरिजे त जीअं माण्हू सुठो कमु करे सघनि। सही ॻाल्हि आहे, पर हीअ जेके लेविश सिस्टम आहे, ऐं सिक्योरिटी जे लाइ चवंदा त पुलिस वारा न आहिनि, सिक्योरिटी लाइ जेको आहे हिननि खे माण्हू कान मिलंदा, ऐं इहे जेके वज़ीर मुशीर सरकारी अफ़सर यानी इनफैक्ट जे पुराणा DC रहियल आहिनि, हैरान कुन ॻाल्हि तव्हांखे आउं ॿुधायां त उन्हनि सां अॼु ताईं गनमेन्स ऐं स्क्वाड्स मूव कंदियूं आहिनि। अरे 8 ग्रेड 19 ग्रेड जो हिकिड़ा मामूली ऑफिसर्स आहिनि, उहे जेके स्क्वाड्स खणी हलनि था, गनमैन क्लैशन कोफन वारा खणी हलनि था, ज़ुल्म जी इंतिहा आहे। कल्ह मां CM साहिब जी जेको आहे हिकिड़ी ॻाल्हि ॿुधी टोलियूं जी, त भाउ जी ॻाल्हि कयईं त जेको आहे इहो असांजे सेक्रेटरेट में तव्हां ॾिठो हूंदो त जेकॾहिं को वञे थो ऐं जेकॾहिं वीचारा पुलिस वारा रोकनि बि त वरी तव्हांखे ख़बर न आहे मां केरु आहियां त या CM साहिबु भले, इहा ॻाल्हि तमामु सही ॻाल्हि आहे, पर इन ते एक्शन कंहिंखे खणणो आहे, CM खे खणणो आहे न, त CM साहिब हिन ॻाल्हि करण जे बजाए हुन ते पाण अमल दरामद कराए न, त बाबा ठीकु आहे अॼु खां पोइ ही लाइन्स आहिनि, हिन लाइन्स ते कमु थिए, तव्हां कयो न आराम सां, असेंबली तव्हां वटि आहे, सिंध में त को मसइलो ई कान्हे। हाणे त गाॾी जी रजिस्ट्रेशन जे लाइ बि ॻाल्हि करे छॾी आहे, इहे सभु देर सां अख न खुली आहे हिननि जी इन मामले ते, इहो थियणो घुरिजे, पर ही सभु जेके आहिनि वक़्ती आहिनि। हाणे इन में जेके बि मुतलका महकमा हूंदा तव्हांखे नज़र अची वेंदो, असां चवंदा न सीरियसली कोशिशि हुजे त ॾाढो सुठो कमु आहे, सही, पर हिते जॾहिं तव्हांजी नियत इहा हुजे त हाणे इहा हिकिड़ी ड्राइव हलाए ऐं रुगो पैसा माण्हुनि खां फुरणा आहिनि, वरी रिश्वतुनि जो इहो बाज़ार अलॻि गरम थींदो त इन सां को फ़ाइदो कान्हे। रिश्वतूं कंहिं शइ में जॾहिं हाणे गाॾियुनि जी चेकिंग थींदियूं त ज़ाहिर आहे जेको एक्साइज़ डिपार्टमेंट आहे या ॿिया जेके महकमा आहिनि, हाणे रोड रस्तनि ते ॾाढो ज़बरदस्त तरीक़े सां सिंध हुकूमत ख़बरदार कयो आहे त कूड़नि जेके नंबर प्लेट्स आहिनि, नियत सुठी हुजे न, हाणे बाक़ाइदा पुछा थींदी आहे त तव्हां एप्पल जेको आहे उनखे ID प्रोवाइड कयो यूज़र खे, जीअं ॿाहिरीं दुनिया में आहे विकण वारो परचेज़र सेलर ॿई जेके आहिनि उहे नेट ते उते उन विझी छॾनि ऐप में, ट्रांसफर ऑटोमेटिक थी वेंदी। पर हिते इहा नियत न आहे, हिते नियत इहा आहे त उहो या त एक्साइज ऑफिस ईंदो त रिश्वत जो माल गरम थींदो, इहे काउंटरनि ते रश लॻंदी, पर इन शइ में बि केरु कसूरवार आहे जमाली साहब, अवाम या एक्साइज डिपार्टमेंट जेके फेक नंबर प्लेट्स गवर्नमेंट ज़िम्मेदार हूंदी आहे, हर शइ जो तव्हांजो मैकेनिज़म जेकॾहिं सही न ठहियल आहे त उनजो ज़िम्मेदार गवर्नमेंट हूंदी आहे। एॾो देर सां नंबर प्लेट्स असांजी शहरनि खे बि इहो कंहिंजो कमु आहे, अरबें रुपया ही रिश्वतूं वेंदियूं आहिनि इन्हनि डिपार्टमेंटनि खे, अरबें रुपया, हे मज़ाक न आहे इहो जेको त गाॾियुनि जो रजिस्ट्रेशन आहे, जेको तव्हां वञी लाइनूं त ॾिसो मुख़्तलिफ़ MR में ऐं जॻहनि ते, अरबें रुपया हर काउंटर ते पर डे लखें रुपए जी रिश्वत हलंदी आहे, पर काउंटर जी आउं ॻाल्हि करे रहियो आहियां। यानी मूंखे असली नंबर प्लेट हासिल करण जे लाइ करम आहे जो त छा उनखे कंदा जमाली साहब, असली नंबर प्लेट हासिल करण जे लाइ यानी मूंखे ख़ासो अमाउंट पे करणो पवंदो, ज़ाहिर ॻाल्हि आहे, ऐं इएं थिए बि थो, सही ॻाल्हि आहे। मसइलो इहो ई आहे त असां मां चओ न जीअं नियत
टेक्निकली 700 रुपया 750 रुपया नहीं फीस आहे, सही, पर कंहिंखे थी मिले? ठीक आहे, पर इहा शइ केॾी आम हुई, सालनि खां माण्हुनि जेके गाॾियुनि जे लाइ अप्लाई कयो आहे उन्हनि खे इहे तव्हांखे त पंहिंजो पाण खे फिक्स करणु खपे न। हाणे मसइलो इहो ई आहे त मां चओ न नियत असल में जेकॾहिं तव्हांजी नियत सही हुजे त आसान तरीक़ो आहे हिकिड़ी ऐप ठाहे छॾियो, ऐप ठाहे जेकॾहिं तव्हांखे रिश्वत न आहे वठणी ऐं तव्हां चओ था त मुल्क में असांखे अवाम खे जेको आहे फैसिलिटेट करिणो आहे त आसान तरीक़ो आहे न, महकमा एक्साइज़ हिकिड़ी ऐप ठाहे, बाबा सेलर परचेज़र इन नेट ते इन ऐप में पंहिंजो डेटा विझी छॾींदो, ऑटोमेटिक ट्रांसफर थी वेंदी, कार्ड सां पैसा जेके आहिनि उहे जेकी फीस हूंदी उहा डिडक्ट थी वेंदी, अलाह अलाह ख़ैर सलाह, पर इहो करिणो न आहे, इहो कंदा त हिननि खे रिश्वतूं केरु ॾींदो? पर हाणे हू चवनि था 24 घंटनि अंदरि अहिड़ा मसइला असां जेको आहे रिज़ॉल्व करे वठंदासीं, नंबर प्लेट्स तव्हांखे हासिल थी वेंदियूं, तव्हां वञो डिपार्टमेंट ऐं तव्हांखे हर शइ जेको आहे मिली वेंदी हिन हवाले सां। चवण में ऐं करण में फ़र्क़ु हूंदो आहे न, जॾहिं इंशाअल्लाह तव्हांखे हासिल करणी आहे असांजी रियल नंबर प्लेट्स त तव्हां वञो एंड देन यू विल गेट देम विदिन 24 आवर्स। आसानी पैदा करे ऐं इहे शयूं हिते जल्दी थी सघनि त असां जो नेक तमन्नाऊं ऐं दुआऊं पोइ हिननि सां गॾु आहिनि। अच्छा, इहो ख़्यालु केपीओ पुलिस अटैक खां पोइ छो यादि आयो? असल में ॾिसो इहो जेको अटैक आहे न इन काफ़ी जीअं मूं कल्ह चयो त हाणे ज़ाहिर आहे असांजे मुल्क जे सिक्योरिटी ऐं PSL हली रहियो आहे, असां चाहियूं न पिया त उन्हनि शयुनि खे एग्रेसिवली ॾिसूं जंहिंसां असांजे ख़ासि तौर ते सिंध जे अमन अमान या मुल्क जे इमेज में थोरी ख़राबी पैदा थिए त मां कोशिशि कंदो आहियां अवॉइड कयां, न त इन ते जेकॾहिं ॻाल्हाइण विहंदासीं त हीउ प्रोग्राम त ख़तमु थी वेंदो, पर एतिरा सवाल असां बीहारे छॾंदासीं जो जेके बि कानून ऑफिस कंदड़ इदारा हिन वक़्तु कमु करे रहिया आहिनि उहे उन्हनि खे सम्झ में न ईंदो त पोइ हीउ इन जो जवाबु छा ॾिजे। ऐं जेकी बि हुकूमत आहे मां हुनजी बि ॻाल्हि थो कयां त मसइलो इहो आहे त जेके हिफ़ाज़त कंदड़नि जो सभ खां वॾो हेड ऑफिस आहे कराची में, उन ऑफिस खे जेको आहे अटैक जो निशानो बणायो वियो ऐं उन ऑफिस में 3 ॼणा खुलेआम हथियार खणी जेको आहे अंदरि बि दाख़िल थी विया, हर फ्लोर ते घुमंदा फिरंदा रहिया ऐं तव्हांखे हैरान कुन ॻाल्हि ॿुधायां त हीअ अलाह साईं जेको आहे पंहिंजा फ़रिश्ता मोकिले जेको आहे उन्हनि माण्हुनि जी ज़िंदगी बचाई आहे। हिननि जो को एॾो वॾो कलीदी रोल कान हुयो जो असां उन्हनि जेका वॾी वखाण कयूं। बहरहाल ठीकु आहे, छो जो लॉस घटि थियो आहे, लॉस घटि थियण जे करे जेको आहे ज़ाहिर आहे पोइ उन्हनि खे तव्हां ख़राज तहसीन तव्हांखे पेश करिणो आहे। मुंहिंजे इतला मुताबिक़ त 100 खां 150 पुलिस एहलकार अंदरि हुआ उन वक़्तु जंहिं वक़्तु वाक़ियो पेश आयो आहे ऐं बसि इहो जेके हमिलो करणु आया उन्हनि जे अखियुनि ते जेको आहे अलाह साईं पर्दो विझी छॾियो ऐं उन्हनि खे उहे माण्हू नज़र न आया ऐं जेकॾहिं लाइट बंदि थी वई हुई त मुख़्तलिफ़ कमरनि में ऐं वॉशरूमनि में जेको आहे इहे माण्हू लिकियल हुआ ऐं अंदरां हिननि कमरा बंदि करे छॾिया त जॾहिं उन्हनि कमिरो खोलियो त ॿुधाएर कमिरो बंदि हो त हुननि हिकिड़ो सोचियो त छो जो ऑफिस टाइम ख़तमु थी चुको हुयो त हुननि ईअं अज़्यूम करे छॾियो त हिते कोई बि कान्हे, इन करे शायदि कमरा लॉक आहिनि, पर इहे कमरा लॉक अंदरां कया विया हुआ ऐं माण्हू अंदरि मौजूदु आहे यानी की पुलिस एहलकार। पर वरी बि मां चवंदो अलाह साईं जी रहमत थी, नेगेटिविटी नथो चाहियां त पाकिस्तान जो ख़ुदा न ख़ास्ता, छो जो ज़ाहिर आहे असांजो प्रोग्राम जेको आहे न सिर्फ़ु तव्हां ख़बर आहे पाकिस्तान में बल्कि केॾी दुनिया जे मुख़्तलिफ़ मुल्कनि में ॾिठो वेंदो आहे, त मां चाहियां नथो त को अहिड़ो इमेज ख़राबु थिए पाकिस्तान जो ऐं इन जो। बहरहाल इहे सवाल इन्हनि जो जाइज़ो उन्हनि खे पाण खे वठणु घुरिजे, सिंध जे वॾे वज़ीर खे बि वठणु घुरिजे, IG साहिब खे बि वठणु घुरिजे, एडिशनल IG खे बि वठणु घुरिजे ऐं सभिनी DIGs खे वठणु घुरिजे त जेकॾहिं सिक्योरिटी इदारनि जी ऑफिस में इन आसानी सां माण्हू घिरी वञनि त पोइ बाक़ी बचो छा। हाणे तव्हां मिसाल जे तौर ते हाणे तव्हां सेक्रेटरी जी मिसाल वठो, जेकॾहिं चीफ सेक्रेटरी हिते त पुलिस जो हेड ऑफिस जेको सिक्योरिटी ॾियण वारा आहिनि त हुते त इहे नॉर्मल SRP या पुलिस वारा बीठा हूंदा आहिनि। जेकॾहिं ख़ुदा न ख़ास्ता इन क़िस्म जो वाक़ियो उते थी वञे या FBR जी ऑफिस आहे, जेकॾहिं ख़ुदा न ख़ास्ता इन क़िस्म जो वाक़ियो थिए तव्हांजी सिक्योरिटी आहे किथे? हिकिड़ी जेको आहे उहो यानी की 3 माण्हुनि जी तव्हां मार न हुयो जो अची विया ऐं अलाए किथां आया, उहो किथां हलिया हूंदा, किथे अची तव्हांजी इंटेलिजेंसूं काॾे वयूं, तव्हांजी जेको आहे चवंदा हुआ त हीउ अलर्ट अची वियो, हू अलर्ट अची वियो, काॾे विया सभु कुझु, तव्हांखे इहा ख़बर न पई त जंहिं ऑफिस खे सभ खां वधीक सिक्योर जेको बल्कि पाण छा सिक्योर हुजे जेको सॼे शहर खे सिक्योर करण जो लाइ क़ाइमु कयो वियो आहे, उन ऑफिस में माण्हू पहुची विया। हाणे जेको आहे एतिरा तल्ख़ शयूं आहिनि जेकॾहिं असां उन ते वधीक ॻाल्हाईंदासीं त मां सम्झां थो त मुनासिब न हूंदो। ज़ाहिर आहे हिकिड़ी अलाह साईं उते रहमत कई आहे, असांखे दाद ॾियणु खपे छो त हुननि एटलीस्ट हिकिड़ो वॾो वाक़ियो असांखे ॾिसण में न आयो। हा बिल्कुलु इन नतीजे में हा नुक़सान त ज़रूरु थियो आहे, पर अगेन असीं उन्हनि खे सलामी पेश कंदासीं त बहादुरी सां हू विढ़िया ज़रूरु ऐं जेको आहे
यानी असांखे उहा शइ नज़र आई त हू बहादुरी सां ब्रेवली हुननि जेको आहे फाइट कयो ऐं को वॾो वाक़ियो थियणु न ॾिनो। हा, बाक़ी जिन जानियुनि जो नुक़सानु थियो हुनजो हिन वक़्त ताईं अफ़सोस आहे ऐं असीं बि इहा ई उमेद कयूं था त इंटेलिजेंस हुजे या जेके कानून नाफ़िज़ करण वारा इदारा हुजनि था या सिक्योरिटी फराम करण वारा इदारा हुजनि था, अच्छा इन में मां हिकिड़ो कंदुमि त जेके इहे लॉ एनफोर्समेंट वारा जीअं आहिनि न, थाणनि जी आहे, पुलिस आहे, ज़ुल्म इहो आहे त इन्हनि खे फ्यूल जा पैसा कान मिलंदा अथव। हे पंहिंजी रिश्वतूं वठी ऐं इहे पंहिंजी गॾियूं हलाईंदा आहिनि, ठीक आहे न, थाणे जी सतह ते आहे। ऐं जिन जी असां पहिरियों ॻाल्हि कई उहे हज़ारे लीटर हर इंडिपेंडेंट जेके हिननि जो ख़ुदि मुख़्तार इदारो काफ़ी ओवरलोडेड हूंदा आहिनि, ड्यूटी बि जेको आहे जेको हिननि जूं 5 गाॾियुनि जा कॉन्वॉय हितां खां वठी ॻोठनि ताईं निकिरंदा आहिनि, इहे सभु मुफ़्त जा पेट्रोल आहिनि। जंहिं डिस्ट्रिक्ट में वेंदा आहिनि वरी उतां मुफ़्त जा भरजंदा वेंदा आहिनि। त हाणे इहो जेको ज़ुल्म आहे, इहे जेके ख़राजात आहिनि, सिंध जे वॾे वज़ीर खे खपे त हिन ते सीरियस नोटिस वठे ऐं हिकिड़ो पाण चेक करे त आख़िर इहो एॾो वॾो ज़ुल्म छो आहे। तव्हां पघारूं भले मां त चवंदो डबल करे छॾियो पघारूं, जेकॾहिं वज़ीर सम्झंदा त हुनजो घर नथो हले हिन पघार खां सवाइ, त उन्हनि जो डबल करे छॾियो, ट्रिपल करे छॾियो, अमाउंट फिक्स करे छॾियो, त जीअं दुनिया ॾिसे तव्हांखे त हीअ हाणे हिन वज़ीर जी या मुशीर जी पघार आहे। उन खां एडवांटेजिस जेके चइजे जिन जो कोई हिसाब ई कान्हे, इहे बंदि करे छॾनि त तव्हांखे बजट जेको आहे ठाहिण बि सवलो थी वेंदो, तव्हांजा जेके एक्सपेंडिचर आहिनि तव्हांखे ख़बर पवंदी त केतिरा घटि थी वेंदा ऐं तव्हांजी आमदनी जेको आहे ऑटोमेटिक तव्हांजो हुन में इज़ाफ़ो थींदो ऐं इहे पैसा तव्हां डेवलपमेंट ते ख़र्च करे सघो था, जेके आवाम जे लाइ हुजे, क़ौम जे लाइ हुजे, माण्हुनि जे लाइ हुजे। रोलड़े जो शिकार थी वञनि थियूं जेके डेवलपमेंट जे लाइ बजट अचे थो स्पेशली। सो बहरहाल ॻाल्हि कयूं था हिकिड़े कागज़ में 2-2 स्कीमूं तव्हांखे मिलंदियूं आहिनि। हिते डेवलपमेंट जो उहो ज़ुल्म आहे, जेकॾहिं असां ॻाल्हाइण वेहूं ऐं डेटा खणी वेहूं त हिकिड़ी स्कीम पब्लिक हेल्थ बि ठाहींदी हूंदी, उहा ई स्कीम वर्क्स एंड सर्विसिस बि ठाहींदी हूंदी, उहा स्कीम जेका को लोकल गवर्नमेंट डिपार्टमेंट में ठाहे, सेम स्कीमुनि ते सेम रोडनि ते 3 दफ़ा पैसा वठी वेंदा। यानी को वॉच कान्हे, को स्कीमुनि जो प्रॉपर हिन वटि तरीक़ेकार कान्हे। केतिरा अहिड़ा स्कैंडल आहिनि जेके असां करे सघूं था, पर असां कोशिशि कंदा आहियूं त नेगेटिविटी ते न वञूं, हिननि खे सम्झाइण जी कोशिशि कयूं त बाबा तव्हां पाण पंहिंजी शयुनि ते नज़र रखो ऐं जेके बि सिंध में हुक्मरान आहिनि उन्हनि जी कोशिशि हुजणु घुरिजे त एटलीस्ट चेक त कनि त हिकु हिकु जॻह ते इहो थियो छा आहे। बिल्कुलु दुरुस्त ॻाल्हि आहे जमाली साहब। ही सियासत में अॼुकल्ह जेको कुझु हली रहियो आहे, फ़ौरन सां तव्हां ॾिठो काल्ह ई सदर पाकिस्तान आरिफ अलवी साहब हिकु डेट अनाउंस कनि था, पंजाब ऐं KP में जेके इलेक्शन्स थियनि थियूं 9 अप्रैल जी हू डेट ॾियनि था। सो छा वाकई में हिननि जी इन तारीख़ जेकी ॾिनी आहे या जंहिं सेक्शन जे ज़रिए हुननि ख़त मोकिलियो इलेक्शन कमीशन खे, त थियण वञनि पिया इलेक्शन्स? ॾिसो, इन में जेकी राय अचे थी ॿिन्ही धुरनि जे तरफ़ां ज़ाहिर आहे, कुझु चवनि था त इहो इलीगल आहे ऐं सदर वटि इहो इख़्तियार न हो जो हू डेट अनाउंस करे सघे। साॻी रीति जेको आहे उहो जेके वरी अपोज़िशन वारा आहिनि उहे चवनि था त सदर वाह जो कमु कयो आहे ज़बरदस्त। मां इहो सम्झां पियो त सदर जो उहिदो हिकिड़ो आइनी उहिदो, उनखे एॾी जल्दी न करणु घुरिजे आहे। ऐं जॾहिं त हुन मशावरत लाइ इलेक्शन कमीशन खे हिकिड़ो ख़त लिखियो त एटलीस्ट मशावरत करणु घुरिजे। ऐं सदर मुंहिंजी पंहिंजी राय जे मुताबिक़, ऐं कानूनी एक्सपर्ट न आहियां जो कानून जे बारे में ॻाल्हायां, पर जेको आहे उहो एटलीस्ट इन डेट खां अॻु में जेकॾहिं हू वज़ीर आज़म साहिब सां वेही मशावरत करे हा त उहो अञा बहितर हुजे हा। ऐं मुनासिबु न हो जेको हुन पंहिंजे तौर ते इहो ख़त, ज़ाहिर आहे उन मां तासुर इहो ई हो त उहो अञा ताईं पंहिंजो पाण खे PTI जो कारकुन सम्झी रहियो आहे न, उहो यानी पाण खे सदर मुमलिकत न सम्झी रहियो आहे, उहो सदर PTI सम्झी रहियो आहे पाण खे, त इन क़िस्म जा ख़त इशू थी आहे न। सदर जेको आहे हिकिड़ो बहरहाल आइनी उहिदो आहे जंहिंजी कुर्सी जी इज़त करणु घुरिजे। तव्हांखे यादि हूंदो त इहो आरिफ अलवी जेको आहे यानी प्रेसिडेंट जी हैसियत सां प्राइवेट एसोसिएशन जी तकरीब गवर्नर हाउस में मुनक़िद थी रही आहे, जंहिंमें फंड रेज़िंग थी रही आहे। यानी हिन जी वाइफ, हिन जो पुटु, पाण छो जो डेंटिस्ट आहे डॉक्टर साहब, त उहा हिकिड़ी तकरीब थी थिए जंहिंमें फंड रेज़िंग थी थिए बहैसियत प्रेसिडेंट ऑफ पाकिस्तान। ऐं असां उन वक़्तु चयोसीं त इहो एतिरो वॾो हिन जुर्म कयो आहे। अहिड़े तरीक़े सां इमरान ख़ान जेको बहैसियत वज़ीर आज़म जेकी जॾहिं ॾिसो तव्हां कंहिं जॾहिं सरकारी उहिदे ते न आहियो या पब्लिक उहिदे ते न आहियो पोइ त ठीकु आहे, जेको वणे तव्हां उन में फंड रेज़िंग कयो, पर जॾहिं तव्हां इन्हनि उहिदनि ते था अची वञो त फंड रेज़िंग ते बाइंडिंग आहे, आइनी बाइंडिंग्स हूंदियूं आहिनि। पर हिते बदकिस्मती आहे जो उन वक़्तु जॾहिं इहो थियो त कंहिं उन ते नोटिस ई कान वरितो न। उहो जेको इमरान ख़ान पाण खे सो कॉल्ड ईमानदार चवंदो उहो ई खणी नोटिस वठे था त प्रेसिडेंट साहिब तूं चुप, पर उहो कीअं वठे, उहो त पाण ई कमु कंदो हुयो मुख़्तलिफ़ जॻहनि ते वेही। ऐं एज़ प्राइम मिनिस्टर बि हू जेको आहे शौकत खाना में ऐं मुख़्तलिफ़ जलसल जुलूसनि में TV ते टॉक शो करे जेको आहे फंड रेज़िंग कंदो हुयो न।
फंड रेजिंग छा मतिलबु माण्हुनि खे ॿुधाईंदा न त असांजी अस्पताल आहे, उन अस्पताल आहे असांखे सदको खपे, ख़ैरात खपे, ज़कात खपे। तव्हांखे लॻे थो त हुननि तकड़ कई आहे त पोइ जेकॾहिं तकड़ जी ॻाल्हि आहे या ख़ैर ते जेकी कानूनी ओपिनियन आहे उहो बि विरहायल नज़र अचे थो, त पोइ गवर्नर या इलेक्शन कमीशन डेट ॾियण में छो एतिरी जेको आहे ताख़ीर कनि पिया, छो डिले कनि पिया? वक़्त आहे त इलेक्शन जी डेट ॾेई छॾे न थियणु खपे। ज़ाहिर आहे पॉलिटिकली इहो मसइलो आहे ऐं इन में को शक न आहे त जेके बारूदी सुरंगूं इमरान ख़ान साहब विछाए वियो हो मुआशी तौर ते, उन जा नतीजा अहिड़ा निकिता आहिनि जो मजबूरन जेके बि PDM जी हुकूमतूं हिन वक़्तु हुकूमत करे रहियूं आहिनि उन्हनि जे लाइ इहा मजबूरी आहे त इलेक्शन डिले थिए, जेकी सिधी ऐं साफ़ ॻाल्हि आहे। जंहिं तरीक़े सां महांगाई जो हींअर शरह वधी आहे, जंहिं तरीक़े सां फ्यूल, बिजली, गैस, वरी हाणे त ॿियूं शयूं इहे GST, सेल्स टैक्स ऐं इहे सभु शयूं वधियूं आहिनि, त अल्टीमेटली ज़ाहिर आहे जेकॾहिं हिन मौक़े ते इलेक्शन्स थियनि था त इहे सभु डैमेज थींदा। हिकिड़ी नेचुरल ॻाल्हि आहे न, आवाम में ज़ाहिर आहे जेको आवाम जेकॾहिं जलसा जुलूस ॿाहिरि रोडनि ते नथो निकिरी अची सघे, पर हू कंहिं जॻह ते त पंहिंजी नफ़रत जो इज़हार कंदो न, ऐं उन वटि नफ़रत जो इज़हार करण जो हिकिड़ो ई तरीक़ो आहे त बैलेट जे ज़रिए जॾहिं वोट जो उनखे मौक़ो मिले त उनखे उहो इस्तेमालु करे। त ही PDM जो सभु जमातूं त इहो सम्झी रहियूं आहिनि। PDM जो छा आम माण्हू असां सम्झी रहिया आहियूं न त हिन मौक़े ते जेकॾहिं इलेक्शन कराईंदा त ही महांगाई जो जेको तूफ़ान आहे उहो हिननि खे वहाए वेंदो, त ज़ाहिर आहे हिननि जी पंहिंजी त ही जेकी महांगाई आहे ॾिसो हिन में को शक जी गुंजाइश ई कान्हे न। जंहिं तरीक़े सां टैक्सिस लॻा आहिनि ऐं जंहिं तरीक़े सां शयूं मार्केट में फ्लक्चुएशन थी आहे त इहो को साज़गार त न आहे न हिन हुकूमत जे लाइ, एॾो आसान सवलो त न आहे जो वञी माण्हुनि खां वोट बि घुरंदा। त नेचुरल आहे हुननि जी बि मजबूरी आहे। हाणे आइनी दाव पेच हिकिड़ी अलॻि ॻाल्हि आहे, छो जो मां चओ त आउं कानूनी आइनी माहिर न आहियां, मां उन्हनि शयुनि ते ॻाल्हायां, पर जेको सियासी समझबूझ जे मुताबिक़ मूंखे नज़र अची रहियो आहे त हर माण्हू खे ज़ाहिर आहे हर अहिड़े तरीक़े सां हे असां खां वधीक सम्झी रहिया आहिनि जेके सियासतदान आहिनि, त हुननि खे ख़बर आहे त उहे वधीक डैमेज थींदा। त ज़ाहिर आहे हू पंहिंजी बंदि त ॿधंदा न, हिकिड़ी नेचुरल आहे हुन जॻह ते कोई बि हुजे त उहो इहो ई कमु कंदो। त पर सदर साहब खे मां सम्झां पियो त इन पूरे मामले में पाण खे मुतनाज़ा न बणाइणु घुरिजे आहे। जहिड़े तरीक़े सां अॼुकल्ह असांजे सदर साहब जो ऐं असांजे कुझु जुडिशरी जे कुझु हिसे जो जेको रोल आहे, मां सम्झां थो इंतिहाई अफ़सोसनाक आहे ऐं हिकिड़ो क्लियर इशारा मिली रहिया आहिनि, यानी जुडिशरी मां इशारा छा नज़र अची रहियो आहे त फेवरेटिज़म छा आहे, फेवरेटिज़म कीअं हूंदो आहे। ऐं इहे शयूं ॾिसी करे हाणे तव्हां अंदाज़ो लॻायो त जॾहिं 2016 खां या उन खां अॻु में खां त पॉलिटिकल जमातुनि जे लीडरनि सां छा छा थींदो रहियो आहे, कहिड़ी कहिड़ी मैनिपुलेशन थींदी रही आहे। मां त सम्झां थो त तमामु सियासी जमातनि खे PTI जे रूप में हिकिड़ी अहिड़ी जमात मिली वई जेकी इस्टेब्लिशमेंट जी कच्छ में वेही करे त आई, पर उन ई जेको आहे सभिनी खां वधीक उन्हनि खे अवाम में वाखो कयो आहे। हाणे जेको आहे अल्टीमेटली जेको आहे हू पाण बि इहो सम्झी रहिया आहिनि त इहो सभिनी खां नुक़सानु आहे ऐं हे जेको मौक़ियो आहे इहो ज़ाहिर आहे जेको सूट नथो करे PDM जी कंहिं बि पार्टी खे त इलेक्शन थिए हिन मुल्क में। मुंहिंजो पंहिंजो अंदाज़ो आहे ॿुधाए, छो हुननि खे इहो ई ख़तरो आहे त हिन ते सुप्रीम कोर्ट जो ऑर्डर अची वेंदो, हाई कोर्ट जो अची वेंदो, इहो ई ख़तरो। पर इन विच में अहिड़े क़िस्म जा ख़त वञण पर ॾिसो न हाणे जीअं चेयरमैन नैब इस्तीफ़ा ॾिनी आहे। जी बिल्कुलु इन ख़बर थी विच में जमाली साहब पहिरियों हीअ ख़बर सवाल थोरो पूरो करे वठूं त ही हाणे छा मामिलो जेको सदर अनाउंस कयो आहे त छा हाणे वञी करे वरी इहो छा फ़ैसिलो कोर्ट्स में त न पहुचण वारो आहे? कोर्ट्स में वञण वारो अल्टीमेटली ओॾे वेंदो हाणे वरी, मतिलबु असां डेट्स वग़ैरह जो इंतज़ारु कंदासीं त छा हाई कोर्ट या सुप्रीम कोर्ट फ़ैसिलो ॾे थो। पंहिंजो ABC फॉर्मूलो त ठाहींदो न। जेकॾहिं प्रेसिडेंट साहब पाण खे मुतनाज़ा बणाए हिकिड़ो लेटर इशू कयो आहे त ज़ाहिर आहे हुन सां डायरेक्टली हुन PTI खे फेवर ॾिनी आहे, त ज़ाहिर आहे जेके हुकूमत में मौजूदु जमातूं आहिनि उहो पंहिंजो बि त जेको आहे उहो को प्लान ठाहींदियूं न ABC। त मुंहिंजो अंदाज़ो इहो ई आहे त ईंदड़ कुझु ॾींहंनि में इलेक्शन कमीशन ऑफ पाकिस्तान जो चेयरमैन ऐं मेंबर बि इस्तीफ़ा ॾेई सघनि था। अच्छा, ऐं हुनजो छा सबबु थी सघे थो? सबबु इहो ई थी सघे थो जंहिं सबब जे नतीजे में चेयरमैन नैब हाँ बिल्कुल अच्छा अॼु जेको इलेक्शन कमीशन जा चेयरमैन ऐं मेंबर्स त ही वधीक असां बहरान जे तरफ़ वेंदासीं न। बहरान कान थींदो, पोइ वरी जेको बि प्राइम मिनिस्टर आहे ऐं अपोजिशन लीडर आहे उहो वरी नवां जेसाणी चेयरमैन लॻाईंदा, नवां जेको आहे माण्हू ईंदा, बहरहाल टाइम एतिरो मतिलबु अगेन उहो ई अल्टीमेटली असां चऊं बहरान जी तरफ़ वेंदासीं। इंतज़ार में तारीख़ मथां तारीख़ नाज़रीन असांखे मिलंदी वेंदी, ईंदड़ ॾींहंनि में लॻे त ईअं ई पर जमाली साहब जी तज़ियनि मां ऐं 100 अरब रुपयो हिन वटि आहे सही गवर्नमेंट वटि जो इलेक्शन जे लाइ ख़र्च जे लाइ इलेक्शन कमीशन खे ॾींदी। त यानी हालात अहिड़ा नज़र फेवरेबल कोन नज़र अचनि पिया त इलेक्शन जेको आहे थिए KP या पंजाब में। सो नैब चेयरमैन आफ्ताब सुल्तान जमाली साहब उहिदे तां मुस्ताफ़ी थी विया, वरी तव्हां जेको आहे हिकु नई ख़बर मां चवां त असां शेयर करे छॾी त थी थो सघे त
त इलेक्शन कमीशन सां बि कि जो ऑफिशियल्स जेके आहिनि उहे इस्तीफ़ो ॾेई सघनि त ही छा मामिलो आहे? ॾिसो नैब जो चेयरमैन ते ज़ाहिर आहे कंहिं न कंहिं जॻह तां त इहो प्रेशर्स हुयो न त फलाणी इंक्वायरी खे जल्दी कयो, फलाणी इंक्वायरी, ॿियो प्लस हिते अदालतुनि जो बि जेको आहे तमामु घणी मदाख़लत आहे। हर शइ में जेको आहे फ़ौरन चई छॾंदा आहिनि चेयरमैन नैब खे घुरायो, अची फलाणे हुन ते पेश थिए, चीफ इलेक्शन कमिश्नर खे घुरायो। अदालतुनि जी जेकी एग्रेसिवनेस जेकी आहे ज़ाहिर आहे उन खां पोइ जेको सीट ते वेठल माण्हू आहे उहो सम्झे थो त उहो पाण खे गैर महफ़ूज़ थो सम्झे त मां वञी पंहिंजी बेइज़ती करायां। इंसल्ट कराइण जे लाइ को बि न उहिदनि ते कान ईंदो आहे। त अदालतुनि जे जजनि जूं जेकॾहिं डिग्रियूं सही तरीक़े सां चेक कनि त इन में वॾा मसइला पैदा थींदा। छो जो मूंखे त शक आहे त हिननि जी जेके जॾहिं हिननि खे जज भर्ती कयो वियो त हिननि जी उन वक़्तु क्वालिफिकेशन्स छा हुयूं ऐं कहिड़े ग्राउंड ते हिननि खे कयो। छो जो ॾिसो जज जो फ़ैसिलो ॻाल्हाईंदो आहे। हिते मुसीबत इहा आहे त जज जा रिमार्क्स ॻाल्हाए रहिया आहिनि। जज तव्हांखे एॾी फेवर रही आहिनि, नज़र अचे थो यानी कि 2 कलाक जी टाइम अची वञो, 4 कलाक में अची वञो, 6 कलाक में अची वञो, 5 कलाक में अची वञो, अच्छा अॼु राति नथा अची सघो त सुभाणे अची वञो। इहे कॾहिं अदालतूं जज इहे कमु कंदा आहिनि मुलज़िमनि जे लाइ। हिते क्लियर कट नज़र थी अचे फेवरेटिज़म। ऐं जॾहिं फेवरेटिज़म एतिरी नज़र अचे जंहिं मुल्क जी अदलिया जो इहो हाल हुजे त ही मुल्क कॾहिं तरक़ी करे ई नथा सघनि। भई सही या ग़लति अदालत सबूत जी बुनियाद ते फ़ैसिलो ॾींदी आहे। जेको बि तव्हांखे ॿिन्ही पार्टियुनि खे ॿुधण खां पोइ सबूत जी रोशनी में तव्हांखे सही या ग़लति फ़ैसिलो ॾियणो आहे। फ़ैसिलो अल्टीमेटली तव्हांजो ॻाल्हाइणु घुरिजे। हिते फ़ैसिलो कान थो ॻाल्हाए, हिते जेको आहे जज ॻाल्हाए थो पंहिंजे रिमार्क्स जे ज़रिए ऐं पंहिंजे रिमार्क्स जे ज़रिए सॼे पाकिस्तान में पंहिंजी जेकी इज़त अफ़ज़ाई थी रही आहे सोशल मीडिया ते ऐं TV चैनलनि ते, पोइ जेकॾहिं हिननि खे उहो ॾिसनि था अलाए नथा ॾिसनि, जेकॾहिं ॾिसनि त पोइ मुंहिंजे ख़्याल में उन्हनि खे पंहिंजे रवैये ते नज़रसानी करणु घुरिजे। छो जो इहो अल्टीमेटली आहिनि वरी रिटायर थी वेंदा वरी ॿिया ईंदा। असां जेकी रिवायत काउंटर बि त करे सघनि था न त इहे ऑडियोस वग़ैरह जेके लीक थियनि थियूं फैब्रिकेटेड आहिनि या नकली आहिनि। इन शइ ते का ॻाल्हि साम्हूं कोन अचे पई। रजिस्ट्रार सुप्रीम कोर्ट जे हथ हिकिड़ो प्रेस रिलीज़ जारी कराए छॾींदा त जेको नक़वी साहब जज आहे हुनजी वॉइस कान्हे, छो नथा कराइनि? अच्छा, ख़बर अथनि त उनजी आहे फॉरेंसिक थियल आहे ऑलरेडी। त गवर्नमेंट हरूभरू चयो आहे त असां फॉरेंसिक करायूं था। हे मुंहिंजे ख़्याल में सोशल मीडिया ते अचण खां अॻु में फॉरेंसिक थी चुकी हुई ऐं न सिर्फ़ु पाकिस्तान मां बल्कि इतला मुताबिक़ ॿाहिरां बि किथां हिननि फॉरेंसिक कराए सर्टिफिकेट्स रखी छॾिया आहिनि। इन करे जजनि खे ख़बर आहे त जेकॾहिं इहा ॻाल्हि थी त पोइ उहो फॉरेंसिक सर्टिफिकेट जेके आहिनि उहे साम्हूं अची वेंदा ऐं इन करे नोटिस नथा वठनि। हेतिरो वॾो वाक़ियो थियो आहे, चीफ जस्टिस साहब हूअं त हर ॻाल्हि ते नोटिस वठी रहियो आहे, इन ते छो त नथो नोटिस वठे? ख़बर आहे त वठंदो त छो जो पाणी में सभु मिलियल आहिनि न। चीफ जस्टिस या 2-3 जेके जज आहिनि हर केस फ़ैसिलो जेको आहे जस्टिस एजाज़ुल हसन, मज़ाहिर नक़वी ऐं चीफ जस्टिस पाण वटि छा थो रखे या मुनीब अख्तर इहे पाण 3-4 जज पाण वटि छा था रखनि। सभु मिलियल आहिनि ज़ाहिर आहे। हिकिड़ो खुलेआम नज़र अची रहियो आहे, हिन में को अभाम त आहे कान जो के माण्हू खे सम्झण में का तकलीफ़ थिए। जेको बि हिन केसनि खे ॾिसी रहियो आहे TV जे ज़रिए जेको अची रहियो आहे, जेको सोशल मीडिया जे ज़रिए मटीरियल अची रहियो आहे, जेके उन्हनि जा रिमार्क्स अची रहिया आहिनि, उन मां चवंदा नीट एंड क्लीन नज़र अची रहियो आहे त जजनि जो झुकाव छा आहे, उहे छा था चाहिनि ऐं कंहिंखे फेवर ॾियणु चाहिनि। सुभाणे खां त जेल भरियो तहरीक जो बि आगाज़ थियण वञे पियो त उहो छा मामला आहिनि? वरी हिकु तरफ़ इमरान ख़ान जूं पेशियूं आहिनि ऐं उन हवाले सां बि का क्लियर ॻाल्हि नज़र कोन अचे पई त छा थियण वञे पियो। सुभाणे खां वाक़ई में का धमाकेदार ख़बर त न अचण वारी आहे त जेकॾहिं हू जेल भरींदा या कीअं भरींदा। हिकु इहो बि सेल सवाल आहे जेको काल्ह बि तव्हांजे अॻियां रखियो हुयोसीं त छा थियण वञे पियो सुभाणे? उहो तव्हांखे ख़बर पइजी वेंदी जेल भरो तहरीक में जेको आहे केतिरा हिननि जा पर कहिड़े जुर्म में हू कीअं भरींदा जेल? छा उहो गवर्नमेंट जो ऐलान कयो आहे त 2-3 उन्हनि जा तरीक़ा आहिनि। हिकु त जेको ज़ाहिर आहे गिरफ़्तारी पेश कंदो त उनजो पूरो डेटा चेक कंदा। जेकॾहिं उनजो क्रिमिनल कंहिं जा रिकॉर्ड्स हूंदा त उन्हनि खे उन्हनि क्रिमिनल रिकॉर्ड जे तहत उन्हनि खे लुक आफ्टर कंदा ऐं जंहिंजा की क्रिमिनल रिकॉर्ड न हूंदा त उन्हनि उनजो बि तरीक़ेकार ॿुधायो आहे। PTI जी पॉपुलैरिटी PTI पोइ छा करणु चाहे थो त हू एतमाद खटणु चाहे थो अवाम में, अवाम उन्हनि जी तरफ़ इन सां अट्रैक्ट थींदा, उनजो वोट बैंक स्ट्रॉन्ग थींदो? छा तव्हांखे लॻे थो? PTI जो जेको सरवर आहे जंहिंजो नालो इमरान ख़ान आहे, उनजी हिकिड़ी हिकमत अमली आहे त पाकिस्तान खे कहिड़े तरीक़े सां बि डिस्टेबलाइज़ रखिजे। पाकिस्तान जी इकोनॉमी कंहिं बि तरीक़े सां पंहिंजे पेरनि ते न बीह सघे। पाकिस्तान जी में कंहिं बि तरीक़े सां पुरअमन फ़िज़ा जेको आहे हिते वापसि न अचे। हुनजी हिकिड़ो ई एजेंडा आहे जेको जंहिं बि हुनखे ॾिनो आहे उहो उन एजेंडा जे मुताबिक़ हली रहियो आहे। तव्हां ॾिसो न इकोनॉमी खे तबाह करण में काई कसर कान छॾी आहे।
हुन असांजे मुल्क में हाणे दहशतगर्दी जो जेको हलियो आहे उहो सभु उहे ई आहिनि न, 30-40 जेके पाण चए थो त तालिबान जेके आहिनि असां TTP जा गुंडा दहशतगर्द जेके आहिनि असां अलाउ कयासीं KP जे मुख़्तलिफ़ हिसनि में। त हाणे अमन अमान जी हालत बि तव्हां ॾिसी छॾियो, इकोनॉमी जी हालत बि तव्हां ॾिसी छॾियो, डिस्टेबलाइज़ेशन में बाक़ी असांखे कसर छा बची आहे, यानी हुनजो पूरो फोकस ई हिकिड़ो आहे त कंहिं तरीक़े सां पाकिस्तान खे डिस्टेबलाइज़ कजे। बसि जेको हुनखे पंहिंजो एजेंडा आहे, उहो पंहिंजे एजेंडा ते बिल्कुलु परफेक्ट कमु करे रहियो आहे, 100% ठीकु कमु करे रहियो आहे पंहिंजे एजेंडा जे मुताबिक़। अवाम जो रिएक्शन रद्द-ए-अमल जेको पाण PTI एक्सपेक्ट करे पई त इन स्टांस वठण सां काफ़ी तब्दीली अची सघे थी, जंहिंमें अहसासु हूंदो आहे। अवाम जी फ़िक्र उन्हनि खे हूंदी आहे जंहिंमें ॾिसो पाण वेठो आहे ज़मान टाउन में ऐं अवाम खे ज़लीलो ख़्वार घर जे ॿाहिरां करे वेठो आहे रोज़ जी बुनियाद ते, रोज़ हिननि जा बयान अचनि था ज़मान पार्क पहुचो गिरफ़्तार। अरे हिकु तरफ़ तव्हां चओ था असां गिरफ़्तारियूं ॾींदासीं, ॿियो तरफ़ तव्हांखे गिरफ़्तारियुनि जो एतिरो ख़ौफ़ आहे त चओ था त ज़मान पार्क पहुचो अची जेको आहे असां गिरफ़्तारी कान ॾींदासीं। यानी हिकिड़ो को स्टैंड्स कान्हे हिननि जो, भई हिकिड़ी ॻाल्हि कनि या गिरफ़्तारियूं ॾींदासीं या न ॾींदासीं, सिंपल। ऐं माज़ी में तव्हां ॾिसो न गिरफ़्तारियूं जेके थियूं त लीडरनि गिरफ़्तारी ॾिनियूं पोइ खणी कारकुन उन्हनि जे पुठियां ॾींदा आहिनि। हिते उल्टो सिस्टम आहे, चए थो अॻु में पहिरियों कारकुन अची जेल भरनि, उन खां पोइ जेको आहे मां बि ॾिसंदो त अञा त पाण अच्छा पोइ ईअं त न थियण वारो आहे त हफ़्तनि जो पहिरियों टाइम कारकुननि खे वाक़ई में चवंदा ताईं जो मां इहा टंग हिलाए नथो सघां, छो थोरी बि डिस्टर्ब थी त वरी मां 3 महीना बंदि थी वेंदुसि। त पोइ शायदि सुभाणे अंदाज़ो लॻायो एॾो डिले थी सघे थी जेल भरियो तहरीक, लॻे त ईअं पियो जेको घर खां वठी अदालत ताईं वियो आहे, 1.5 कलाक गाॾी मां न निकितो त हिनखे इहो ख़ौफ़ त मतां जेको आहे को मूंखे मारे न विझे। हाणे लीडर ढजंदा आहिनि। मोहतरमा बेनज़ीर भुट्टो ते कारसाज़ ते हमलो थियो, 260 खां मथे शहीद थिया हुआ। उनखां पोइ जेको आहे वरी उहो लियाकत बाग में बीठी, सॼी दुनिया उन्हनि खे चयो त तुंहिंजी जान खे ख़तरो आहे, पर बीठी। लीडर हुई न अवामी, हे लीडर आहे जेको पब्लिक खे चए थो त तव्हां ॿाहिरि निकिरो, मां जी टंग में छो जो पलस्तर लॻल आहे त मां नथो निकिरी सघां, इन खे लीडर। बसि हाणे कुझु माण्हू उन्हनि खे लीडर बणायो आहे, सुठो आहे, मां त चवंदो उहो भुगतनि था जिन हिन खे लीडर बणायो आहे। उन्हनि सां ईअं थियणु घुरिजे, उहे डिज़र्व था कनि, जिन इहा तबाही ऐं बर्बादी में हिन जो साथ ॾिनो, उहे डिज़र्व था कनि त जेतिरो हींअर उहे बेइज़त थी रहिया आहिनि पाकिस्तान में ऐं पाकिस्तान खां ॿाहिरि। पर जेकॾहिं जमाली साहब उहा तबाही बर्बादी इमरान ख़ान कई आहे त हाणे सॼो उहो जेको असीं चऊं था ब्लेम चऊं, इल्ज़ाम चऊं, या वाक़ई में त हाणे सभु कुझु उहो PDM खे ॾिसणो पवे थो। ऐं हाणे अवाम जेको आहे कावड़ जो इज़हार करे थी त उहो PDM ते ई करे पई। हाणे ताज़ो मोडीज़ बि चयो आहे त चवनि था त जेके IMF सां मुआइदे जे बावजूदि बि मईशत में सुधार न ईंदो, त भई केतिरे हद ताईं हलंदो। पोइ त नून लीग बि पंहिंजो, या असीं PDM जी ॻाल्हि कयूं, पंहिंजो वोट बैंक खे किराईंदा वेंदा न, जॾहिं हुन सां कुझु बि न संभलजंदो वेंदो त संभलजी नथो सघिजे न। इहो ई त असां चई थकिजी पिया आहियूं त ॾिसो कंहिं शइ खे ड्राइण असां चयोसीं पहिरियों पॉपुलैरिटी ते वॾो मनफ़ी असर पवंदो न, कंहिं शइ खे ठाहिण जेको आहे ॾुखियो हूंदो आहे। हाणे हिन एतिरो शयुनि खे ड्राहे छॾियो आहे जो उनखे एॾी आसानी सां नथो ठाहे सघिजे, उन में टाइम लॻंदो। टाइम में जेको आहे अल्टीमेटली ज़ाहिर आहे अवाम ते बर्डन पवंदो, ऐं जॾहिं अवाम ते बर्डन पवंदो त अवाम ज़ाहिर आहे हुकुमराननि जे ख़िलाफ़ थी त पोइ छा इमरान ख़ान सां गॾु थी सघे थी, या न त वरी हुननि खे आणे छॾे त पॉपुलैरिटी किरंदी त ज़ाहिर आहे ॾींदो माण्हू वधीक ओॾे वोटर वधी सघे थो। जंहिं हल्के में पहिरियों लख वोट पवंदो हाणे 50,000 पइजी वेंदा, 40,000 पइजी वेंदा, ज़ाहिर आहे अवाम लातालुक बि थी वेंदो न। इन क़िस्म जूं शयूं थींदियूं रहंदियूं आहिनि। पर ज़ाहिर आहे इन जो हिन वक़्तु जेकी महांगाई वधी रही आहे उन जो नुक़सानु PDM में मौजूदु तमामु जमातुनि खे पवंदो, इन में कोई शक न आहे। त अवाम इहो नथो सम्झी सघे त पुराणी जेकी हुनजी पॉलिसी उनजे तहत इहो थियो। अवाम इहो ॾिसे थो त हीअ वेठा आहिनि ऐं मूंखे जो रिलीफ नथो मिले। ओके ठीकु आहे जमाली साहब, प्रोग्राम जो वक़्तु ख़तमु थी वियो आहे। नाज़रीन इंशाल्लाह मुलाक़ात थींदी ईंदड़ हफ़्ते। अल्लाह हाफ़िज़।